तव्हां आहियो हिन महिल ट्रेनिंग ते हाणे ट्रेनिंग जेका हूंदी आहे हिन जो मक़सदु हूंदो आहे त ॾिसो तव्हां MBBS 4 साल पास कई आहे ठीकु आहे हाणे तव्हां प्रैक्टिकली कमु कंदव त मरीज़ बीमार छो थो थिए पियो छाजे करे बीमार थो थिए कहिड़ियूं शयूं थो खाए तंहिंजे करे मरीज़ बीमार थो थिए पियो हे गर्मियूं लॻियूं पियूं हिन खां कहिड़ा कहिड़ा एहतियात करणु घुरिजनि माण्हूअ खे हाणे सभ खां पहिरियां सुबुह थियो तव्हां साजरी उथियो तव्हां बुर्श कयो तव्हां तड़ो कयो तव्हां मेकअप कयो तव्हां सुर्खी आई हाणे तव्हां बीमार न थींदव पर सुबुह सां उथण सां जेको चांहि जो कोप ॿूथ ते चाढ़ींदो गोली बि न कंदो सॼी राति जो वात किनो ठका जो मथां चांहि जो कोप हाणे हिकु किनो वात मथां चांहि जो कोप इहो जो अंदरि में वेंदो त माण्हू सां कहिड़ो होशियारु कंदो या न कंदो थोरो पंहिंजे हिन दिमाग़ खे जेकॾहिं खोलींदीअ न त तूं अहिड़ी डॉक्टर थींदीअ अहिड़ी डॉक्टर थींदीअ मां त तोखे अहिड़ो सेखारींदुमि जो इन ज़िंदगीअ में तोखे कॾहिं पंहिंजो मुड़ुसु बि न सेखारींदो जहिड़ो मां तोखे सेखारे थो टाइट करे उमाड़ींदुमि तूं दिलि चाहे कर मरीज़ जेकॾहिं अचनि था न त उन्हनि खे जेकॾहिं मां चेकअप कयां त वरी तोखे बि चेकअप उन्हनि खे करणु ईंदो सेखारींदुमि अची अरे वाह टंगो टाली करे खणी आया तो तोहर करायो अथव छा डॉक्टर साहब अब वो कमजोर थियो आहे तकलीफ़ जे करे हा हली नथो सघे तॾहिं खणी आया चेकअप कयूं था पिणे जो डॉक्टर साहब ये इंसान जानवर ना है जो एडो जोर सां दा ॾिसो थोड़ो ख्याल सां ॾिसो अरे पीउ आहे तुंहिंजो गैरत कर जानवर तो चए पीउ खे तूं जानवर जो पुट रहां मांखे चेकअप करण विच में भूत छो थोड़े बस बस मुछ कूट मरवान जॾहिं मां ॾिसां थो डॉक्टर मां आहियां जा तूं हाणे खण पीउ खे न बस बस डॉक्टर साहब बस वरी अस्पताल दाख़िल कयोसि मुर्दे खे ॾिसो पर थोड़ो ख्याल सां प्यार सां डॉक्टर मां हाणे चेकअप मांखे करींदो जा तोखे डॉक्टर साहब बस बस ॾिसण जो बसड़ी करे इज़त सां मां थो मरां अध था त तूं न कढे मां हेॾिया हलिया हे कनड़नि में पा हाणे हिन जे सीने में झागरो ॼमी वियो आहे झागरो हाणे वो झागरो तोखे कीअं ख़बर पवंदी त झागरो छा आहे माना साह न खणण सां जेका तकलीफ़ थींदी आहे न त फेफड़नि ते झागर ॼमी वेंदो आहे झागर शावर जीअं पाणीअ ते ॼमी वेंदो आहे साव ईअं फेफड़नि ते बि सावक ॼमी वेंदी आहे हाणे विझ कननि में तुंहिंजे जे लाइ कहिड़ो आवाज़ ईंदो आहे हेॾे ॾिस औरतिया ॿुधण में अचई थो मांखे ॾे हाणे इहो आहे फेफड़नि में फाल हाणे मां वधीक ॿियो चेकअप कयां ॼाओ आहे त ॾंदड़ ई कोन कयो डॉक्टर साहब एक्सरे ॾिसो फिफड़नि जो बाबे सां मसलो न आहे हिन में ॾिसो न बाबा हेॾो चेकअप में फिफड़नि में बि मसलो अथसि डॉक्टर हे तव्हां विच में था ॻाल्हायो बसड़ी करे चेकअप करायो न त खणो थो पीउ खे हेॾे ॾिसे थी हे सॼो दिलि में हेॾो सोराख़ लॻो हे सोराख़ अथसि दिलि में बाबा हेॾे त ॾिस हेॾो सोराख़ दिलि में हे मरी वेंदो डॉक्टर साहब बापे खे त बवासीर जी तकलीफ़ आहे हा हे फोटो बवासीर जो कढायो अथव छा ठीकु आहे उमिरि घणी अथसि उमिरि साईं 65 साल अथसि 65 साल अथसि साईं अगर नाले ते तव्हां न सुञाणियो मरीज़ जी शिकिल ॾिसी त सुञाणे वेंदव नी शिकिल हेड़े शिकिल सां अलाए केतिरा असां वटि मरीज़ ईंदा आहिनि घणी उमिरि ॿुधाई 65 तोखे ख़बर आहे त 65 आहे हिनजी साईं 60 अथसि 60 हाणे हो चए 60 तूं चओ 65 हिकु ॻाल्हि ते त ॿियो भला तव्हांजा पीअर जुदा जुदा आहिनि छा ॿिन्ही जा तुंहिंजो पीउ ॿियो हिन जो को ॿियो चाहे इहो हिकिड़ो ई पीउ अथव साईं इहो ई आहे जेको वठी आया पोइ उमिरि जी बि तव्हांखे पीउ जी ख़बर कोन्हे का 5 साल रिआयत कयई छा 95 जी साल हाय वॾो जेको भाउ आहे न मुंहिंजो सही थो चए छा थो चए हाणे वॾो त अबे जी उमिरि 65 साल तो 60 छो ॿुधाई मां अनपढ़ियल आहियां मूंखे ख़बर न आहे अनपढ़ियो आहियां 65 देर ख़बर जूना जीअं ॾाकदर छा थो चए बाबा
बात कर न करे थोड़ो साह पटे हिन उम्र में ॿुधाए त 65 साल उम्र में तो शादियूं घणियूं कयूं अब मां शादी कई हिकिड़ी न साईं न कूड़ थो हणे ॿ न सही न हे ॿई कूड़ था हणनि 3 शादियूं कयूं ने मुंहिंजे पीउ अरे हिकिड़ी ॻाल्हि त कयो मरीज़ थो चए मां कई हिकु हे थो चए कयई 2 तूं थो चए कयई 3 सॼे ॻोठ सां परणायो हुअसि न सही इहो इन जे करे त जेका पहिरीं कयई उहा त भई ईअं मरी हा ॿी जेका कयई हे मुंहिंजो भाउ थियो हा उन खां पोइ जेका 3 कयई न उन मां मां थियो हे सुखड़ी तव्हांजे साम्हूं बीठी आहे ओ चाचा साला बि यादि कोन्हनि छा हे था चवनि छोरा तोरा त बे कयूं 3 तूं थो चए कयो में 1 पहिरीं में यादि थोरो हेॾे होॾे थी वई आहे हाणे ॾिसो त हिन जो दिमाग़ बि कमु नथो करे पियो त 3 शादियूं चए थो त 1 कय में माना दिमाग़ जो मर्ज़ बि हिन में आहे फिफड़नि जो मर्ज़ बि आहे दिलि में सोराख बि अथसि बवासीर बि अथसि हाणे चाचा अबा ॾे ख़बर हे घणा आहिनि अबा इहो अबा अखि तिरकी वञे ख़बर मां हुननि जी अखियुनि जो चेकअप थो कयां ने बागा तूं घुत छो थो हणे पियो न पियो ॿुधाए न साईं चाचा अबा माना कन ओके अथसि हा कन ओके अथसि हा चौथी शादी करने न करने हा पुछई चौथी थी शादी करने न मां आओ हसरत दिल में रखियो थो वठां आओ मथां कामू जहिड़ी पढ़ी सोढ़ी मिली वञे हाणे छोकिरो हिन जे लाइ लिखी थो ॾियांव दवा कैप्सूल बि लिखी थो ॾियांव टिकियूं बि लिखी थो ॾियांव सीरप बि लिखी थो ॾियांव सुबुह मंझंदि शाम सुम्हण खां पोइ उथण खां अॻु में हिकु टिकी हिकु कैप्सूल हे कैप्सूल टेट्रामाइक्सन हे 3 हे सीरप डॉक्टर साहब हे एॾो वॾो तव्हां पर्चो लिखियो आहे त पहिरें डोज़ खाइण सां ई हली पवंदो अरे तव्हां पीउ जी ज़िंदगी था चाहियो या मरण था चाहियो असां ज़िंदगी था चाहियूं ज़िंदगी चाहियोसि था त जेके दवाऊं लिखियूं अथमि इन वञी इज़त सां खारायोसि जेकॾहिं न खारायोसि त सुभाणे खां पोइ जिते सोराख हूंदसि न उतां साहु निकितो वेंदो हुअसि अचे फीस जो 500 रुपया ॾे वारो कर शाबस 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 डॉक्टर साहब पैसा त असां कोन खणी आया पैसा न खणी आया आहियो त पात्र डॉक्टर पैसा न खणी आया आहियो हिते तव्हांजे पीउ जा नौकर वेठा आहिनि डॉक्टर ख़र्च मां कयां हा त वॾो तूं आहे न अचे पुट तूं आ न कायोसि वञी ॿधो मुंहिंजो ख़्यालु आहे खणी वञी आराम करायोसि घर ॿ 2 मिंट छॾ मां हिन खे ॾिसां मुंहिंजो अधु पार रत जो वधी थो वञे अधु बीमारी ख़तमु थी वञे शर्म कोन थो अचे धीअनि जेतिरनि खे थो ॾिसे ॿुढी नथो मरे अड़े उहो डॉक्टर हाणे ई न बिती सुबिती सुई मोकिलई न मथे पार डॉक्टर दीदार त करो ॾे चौथी शादी जो आसरो ॾिनो हुअसि न तॾहिं ॾिसे हा हा हलो 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 अचे हे पहिरें मरीज़ जी ॿोड़ी तूं पंहिंजे बटूअ में रख साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ॾाठ में सूर साहब ॾाठ में हा न खाई थो सघां न पी थो सघां मूंसां वॾो आज़ार आहे ढिढ में नथी अचे मुंहिंजो हा पुठियो पियो थो वञे ॾाठ में सूर ॾाठ में सूर ॾिसो साईं वात खोल परे 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 ज़ोर सां कर अरे ॾाढिया कर ॾाढिया आ कर यार समझे छो नथो चओ आ करण बि नथी अचे हा हा आ करण बि नथी अचे ज़ोर सां आ कर ओ इते इते बंदि कर वात बंदि कर अरे तोखे त वात में कीड़ो लॻो आहे कीड़ो डॉक्टर इलाज कर भाई यो कीड़ो मार कीड़ो केतिरो मारे कीड़ो अलाए काथे काथे कीड़ो थी नालो छा अथई खबड़ खान हा खबड़ खान
खबड़ो ख़ान। हा, पिणे जो नालो छा आहे? वलू खान। वलू ख़ान। कहिड़े ॻोठ में वेठो आं? जमालू खान। ठीकु आहे। दादा ॻाल्हि ॿुध। अरे लानत थिए, तुंहिंजी पुफीअ ई थी आहे। निंबागा होड़े सुर जी दवा वठण आयो आहियां, मुंहिंजी नर्स खे ॾिसण आयो आहियां।